अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मूंखे यादि हूंदो त 20 महीना अॻु असांजे सथ जो सीनियर साथी, सिंध जो बहादुर सहाफ़ी, अॾो किरदार शहीद जान मोहम्मद महर जे वाक़ियो क़तल जो वाक़ियो थियो हो ऐं उनखां पोइ मुसलसल इहे 20 महीना अॼु ॾींहं ताईं मुसलसल एहतजाज थींदो रहियो आहे। उहो एहतजाज उनजे सहाफ़ती बिरादरीअ मां न हो, रुगो सहाफ़ती बिरादरी चऊं या असीं चऊं त KTN कावेज जे प्लेटफॉर्म तां उहो एहतजाज सिंध जे हुन हर माण्हूअ कयो जेको जान मोहम्मद जे किरदार खां वाक़िफ़ु हो, जेको जान मोहम्मद जे सहाफ़ती कॉन्ट्रीब्यूशन्स खां वाक़िफ़ु हो, जेको सिंध जे शऊर खां वाक़िफ़ु हो। ऐं उहो एहतजाज असांखे हर हंध ते नज़र आयो। असां सिंध जी कुंड कुड़च में, न रुगो सिंध पर सिंध खां सवाइ असीं ॾिठोसीं त मुल्क जे कुंड कुड़च में, मुख़्तलिफ़ पासनि में, दुनिया जे मुख़्तलिफ़ पासनि में जेके सहाफ़ती इन्हनि जान मोहम्मद महर जहिड़े सहाफ़ती किरदारनि खे ॾिसनि था, उन्हनि जे कॉन्ट्रीब्यूशन्स खां वाक़िफ़ आहिनि, उन्हनि बि एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायो ऐं मुसलसल इहो एहतजाज जारी रहियो। बहरहाल 20 महीननि खां पोइ KTN कावेज, सियासी समाजी सहाफ़ती तंज़ीमूं हुजनि, उनखां सवाइ नाज़रीन असां ॾिठोसीं त मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जो जेको वाइब्रेंट असांखे समूरो रोल नज़र आयो, उन एहतजाज 20 महीननि खां पोइ रंग लाथो आहे। शहीद जान मोहम्मद महर जे केस जो जेको मुख्य किरदार हो, मुख्य कातिल शेरल उर्फ शेरू महर अॼु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। हीउ पुलिस मुक़ाबिलो नाज़रीन शिकारपुर पुलिस कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो आहे। गढ़ी तेगे खां बचियल भयो ताईं ॿुधायो पियो वञे त हीउ ऑपरेशन हिन वक़्तु बि हलंदड़ आहे ऐं कुझु अहम टारगेट्स हुआ जंहिंमें शेरल महर जेको किरदारु आहे, शेरू महर, उहो पिणु शामिलु हो। ऐं उन समेत ॼाणायो पियो वञे त पुलिस खे जेका कामयाबी मिली आहे अॼोके हिन ऑपरेशन में, उन में न रुगो शेरू महर पर उन सां गॾु उन जा कुझु एसोसिएट्स बि ॿुधाया पिया वञनि, उहे साथी पिणु मारिजी विया आहिनि, केतिरा ई ॾोहारी ज़ख़्मी बि ॿुधाया पिया वञनि। अञा छाकाणि त हीअ ऑपरेशन हलंदड़ आहे त फर्दर डिटेल्स अचण जो सिलसिलो बि जारी आहे। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं हीअ जेका 20 महीननि जी जेका एहतजाजी जदोजहद रही ऐं उन एहतजाजी जदोजहद ते बि ॻाल्हाइबो। अॼु जेको हीउ रिज़ल्ट साम्हूं आयो आहे, हाणे अॻियां जो जेको तइनु थियणो आहे उन ते बि पिणु ज़रूरु गुफ़्तगू कंदासीं। जिन इदारनि जो या जिन असीं ज़िक्र कयोसीं त हर माण्हूअ उहो फ़र्द जी सतह ते बि इंडिविजुअली बि असां ॾिठोसीं ऐं असां ॾिठोसीं त इज्तिमाही लेवल ते बि असांखे हीअ एहतजाज नज़र आयो। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे गुफ़्तगू जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि इक़बाल लेथो साहब, चेयरपर्सन आहिनि सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जा, कराची स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। उनखां सवाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तज़िया निगार, मूंसां गॾु ख़ुर्शीद अब्बासी साहब मौजूदु आहिनि ऐं जिन सहाफ़ती तंज़ीमुनि जो तमामु घणो वाइब्रेंट रोल असांखे नज़र आयो, उन्हनि मां ख़ुर्शीद अब्बासी साहब लीड कंदे असांखे नज़र आया। मुख़्तलिफ़ जेके एहतजाज थिया आहिनि उन्हनि खे लीड कंदे नज़र आया। अब्बासी साहब खे बि भलीकार अॼोके प्रोग्राम में, इक़बाल साहब अव्हांखे बि भलीकार अॼोके प्रोग्राम में। उनखां सवाइ नाज़रीन कोशिशि आहे त SSP शिकारपुर शाहज़ेब चाचर साहब खे बि CNG वठंदासीं प्रोग्राम में। उन्हनि सां वधीक फर्दर गुफ़्तगू कबी हिन जेका हीअ ऑपरेशन थियो आहे, उनखां सवाइ अञा ॿुधायो वञे त ऑपरेशन हलंदड़ आहे, फर्दर ॿिया कहिड़ा टारगेट्स आहिनि उन ते बि गुफ़्तगू कंदासीं। ऐं शहीद जान मोहम्मद महर जे घर भातियुनि जे लाइ बि ज़ाहिर आहे ही काफ़ी वक़्त खां पोइ का हिकिड़ी ख़बर साम्हूं आई आहे, हिकिड़ी सुठी ख़बर साम्हूं आई आहे। उन्हनि सां बि ज़रूरु ॻाल्हाइबो, उन्हनि खे बि शामिलु कबो गुफ़्तगू में। हिन वक़्तु जेके गेस्ट मौजूदु आहिनि उन सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। इक़बाल साहब, हीअ जेको वक़्तु रहियो मूंखे यादि आहे त असीं पंहिंजे इन ई शो में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जान मोहम्मद महर जी हयाती में बि असांजी गुफ़्तगू थींदी, जॾहिं जान मोहम्मद महर असां सां गॾु पैनल में शरीक हूंदो ऐं जान मोहम्मद जे विछोड़े खां पोइ बि असांजी खोड़ सिटिंग्स थियूं ऐं हिकिड़ी ॻाल्हि हूंदी, हिकु आवाज़ु हूंदो त इहो इंसाफ़ मिलणु घुरिजे। कीअं ॾिसो पिया अॼु जेका हीअ ख़बर 20 महीननि खां पोइ साम्हूं आई आहे? पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी महिरबानी मूंखे हिते मदो करण जी। ॾिसो, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त जान मोहम्मद सिर्फ़ु हिकु सहाफ़ी न हो, हिकिड़े इदारे जो लॉस न हो, हू इज्तिमाही दौर ते सिंधी समाज जो ऐं सिविल सोसाइटी जो लॉस हुयो। ऐं जेको तव्हां ॾिठो त सभु इदारा बशमूल असां जेके बि गवर्नमेंट जा इदारा हुआ उहे उन्हनि कातिलनि खे जेके पकड़ण ऐं उन्हनि खे जेके सज़ा ॾियण जे लाइ उन्हनि पंहिंजो रोल प्ले कयो। इन में कोई शक कोन्हे त जान मोहम्मद पब्लिक फ्रीडम्स जे लाइ जेके इज़हार जी आज़ादी आहे उन फ्रीडम्स जे लाइ लड़ियो। ऐं उहे पब्लिक फ्रीडम्स तव्हां ॾिसो था त सॼी दुनिया में जिते अंडर थ्रेट आहिनि त असांजे इन एरिया में उते केॾो हिननि बहादुरी सां तव्हां ॾिठो आहे त KTN जा ॿिया बि साथी उन में शहीद अमीर बख्श ब्रोही हुजे, शाहिद सुमरो हुजे या ॿिया सहाफ़ी जेके रहिया आहिनि, उन्हनि
फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ एक्सप्रेस जेको प्रेस जो आहे उन्हनि खे करिणो आहे न फ़क़ति उते बल्कि इन्हनि हिकिड़ी सिविल सोसाइटी खे हिमत ॾिनी ऐं मां चवंदुमि न फ़क़ति जेके शहीद थिया आहिनि पर तव्हांजा गाज़ी बि आहिनि जंहिंमें मां निसार खोखर खे कोन थो विसारे सघां ॿियनि सहाफ़ियुनि खे बि कोन थो विसारे सघां त उन्हनि बि असां जहिड़नि माण्हुनि खे ॿियनि खे हिकिड़ो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॾिनो वॉइस ॾिनो ऐं जान मोहम्मद जी जेका सहाफ़त हूंदी उहा ऑब्जेक्टिव सहाफ़त हूंदी हुई ऐं हुन सोसाइटीअ में पुठिते पियल तबिक़नि जी जेका नुमाइंदगी कई ऑन द स्पॉट वञी करे उन्हनि शयुनि खे कई सो अॼु जेको बि कमु पुलिस कयो आहे सिंध हुकूमत इन खां डे वन खां तव्हां ॾिठो उहो हुयो केयरटेकर जे दौर में थियो हो उन खां पोइ जीअं ई पीपल्स पार्टी जी हुकूमत आई अॼु बि तव्हां ॿुधो हूंदो त बिलावल भुट्टो साहिब जो इहो स्टेटमेंट हो त वी फाइट फॉर द फ्रीडम जेको आहे ऐं उहो अॼु जान मोहम्मद जेको फ्रीडम जे लाइ लड़ियो हो ऐं अॼु बि होम मिनिस्टर साहिब बि इहो वक़्तनि बवक़्तनि जेके इहे मीटिंग्स कयूं हुयूं त जेके बि पर तव्हां ॾिठो त हिननि 20 महीननि में हिकिड़ी जेका मुश्किलातूं हुयूं उहे हुयूं टेक्नोलॉजिकल लेडिंग पुलिसिंग न हुई ऐं अॼु जेकॾहिं उहो शिकारपुर में या सखर हुजे या ॿिया जेके पासा आहिनि सिंध पुलिस हिकिड़ी एफर्ट करे पई उन्हनि खे लॉजिस्टिकल सपोर्ट ॾिए पई उहे APCs हुजनि या उहे उन्हनि खे ॿी सपोर्ट हुजनि ड्रोन्स जे थ्रू हुजनि या ॿियूं जेके बि IEDs या जेके ॿियूं टेक्नोलॉजिकल शयूं आहिनि त अॼु जो जेको हीउ वाक़ियो आहे अॼु असां उनखे एप्रिशिएट कयूं था ऐं असां इहो मुंहिंजी ख़ासि करे सिंध ह्यूमन राइट्स कमीशन बि ऐं सिंध प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट कमीशन बि आहे सिंध में त असां सहाफ़ियुनि खे जेको कमेटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट जी रिपोर्ट हुजे या रिपोर्टियर्स सेंस फ्रंटियर्स जी हुजे तव्हां ॾिठो वर्ल्ड प्रेस फ्रीडम 3 मई मल्हायो वियो त हीउ अॼोको ॾींहुं इन्हनि सभिनीनि सहाफ़त खे रीअश्योर कराए थो त तव्हांजो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आर्टिकल 19 जेको आहे उहो सेफ गार्ड आहे ऐं सिंध जी जेका बि स्टेट मशीनरी आहे उहा तव्हांजे राइट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खे सेफ गार्ड करे पई बिल्कुलु अॼु जेको ॾींहुं रीअश्योरेंस जो ॾींहुं आहे बिल्कुलु इक़बाल साहिबु दुरुस्त फरमायो आहे अब्बास साहिबु अव्हां जेका ॻाल्हि कई हिते इक़बाल एथो साहिबु ऐं असां जॾहिं ॾिसूं था फ्री प्रेस जी ॻाल्हि कयूं था त फ्री प्रेस सभिनी खे अव्हांखे तमामु बहितरु अंदाज़ो आहे त फ्री कोन्हे ज़ाहिर आहे के जान मोहम्मद महर जहिड़ा किरदार हुजनि था अज़ीज़ मेमण अमीर बख्श बिरोही जो नालो खयो लिस्ट तमामु घणी डिघी आहे जिन पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो जाननि जी क़ुर्बानी ॾिनी कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अञा मौजूदु आहिनि उहो सच जेको तमामु ॾुखियो हुजे थो उनखे अॻियां आणणु उनजी जेका क़ीमत हुजे थी उहा तमामु ॻरी हुजे थी अदा कनि था अव्हां जे लाइ इहा ख़बर कीअं अव्हांखे लॻी अॼु 20 महीननि खां पोइ डिघो वक़्तु थियो इंतज़ारु असांजो तमामु डिघो थियो पर बहरहाल हिकु सुठी ख़बर साम्हूं आई आहे असांजी जेके सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि ख़ासि तौर असांजी तंज़ीम पाकिस्तान फील्ड यूनियन ऑफ जर्नलिस्ट सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सखर प्रेस क्लब ऐं पूरे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जी वॾी कामयाबी आहे छो त असांजो डे वन खां इहो मुतालबो हुयो त कातर गिरफ़्तार कयो कंहिं सूरत में ऐं इन दौरान असांखे कई मतिलबु ब्रीफिंग ॾिनी वई उन जे वक़्तु निगरान वज़ीर आला उन जे सेटअप सारे ऐं मुख़्तलिफ़ बहाननि सां ऐं हुन जा बि के इशूज़ हुया भई हीअ मामला आहिनि हीअ मामला आहिनि टेक्निकल चीजूं अचनि पियूं शयूं अचनि पियूं साम्हूं पर सहाफ़ी ख़ामोश न रहिया इन पूरे अरसे दौरान एहतिजाज जारी आहे ऐं प्रेशर असांजो जेको आहे सो बरक़रार रहियो जीअं नतीजो अॼु असांखे मिलियो आहे हाणे इन में ॻाल्हि इहा आहे त जेके इहे मामला थियनि था इन जे पस मंज़र में ज़ाहिर आहे त हिकिड़ो वॾो सहाफ़ी जॾहिं क़तलु थिए थो ऐं जान मोहम्मद हर को तारीफ़ करे थो हुनजी जेका तहक़ीक़ाती क़िस्म जी रिपोर्टिंग हूंदी ऐं हुन वॾी महिनत कई उन हवाले सां ऐं माण्हू ख़ासि तौर ते बि ॾिसंदा हुआ रिपोर्ट त भई हर पहलू खे कवर कंदो हो इहे शयूं जेके आहिनि सो इहो नुक़सानु त वॾो थियो असांजो उनजे शहादत सां लेकिन जेको अॼु इहा कामयाबी आहे मां सम्झां थो त इहा वॾी कामयाबी आहे सहाफ़ी तंज़ीमुनि जी असांजी जदोजहद जी ऐं वधीक 5 ॿिया बि अहम मुलज़िम आहिनि जेके रूपोश आहिनि ऐं हिननि खे उन्हनि खे गिरफ़्तार करणु खपे ऐं असांजी जदोजहद जारी रहंदी जेसिताईं तमामु मुलज़िम नथा गिरफ़्तार थियनि या पंहिंजे अंजाम ते नथा पहुचनि त इन करे वॾी लिस्ट आहे सहाफ़ियुनि जी यानी तव्हां पूरे पाकिस्तान जो चेक कंदव त तव्हांखे सवई तइदाद में मिलंदा सहाफ़ जेके शहीद थिया आहिनि ऐं शहादत हमेशह उन खे मिली आहे जेको अॻिते फ्रंट ते जंहिं कमु कयो आहे ऐं उहो टारगेट ते आयो आहे हमेशह त उन शयुनि खे असां सम्झूं था लेकिन मसइलो इहो आहे त इहो मामिलो केसिताईं हलंदो
असां हमेशह जेका आज़ादी पंहिंजा न घुरी आहे, असां हिकु वॾी माण्हुनि जे लाइ आज़ादी घुरी आहे त असांखे एॾी आज़ादी ॾिनी वञे जो असां घटि में घटि माण्हुनि जी ॻाल्हि करे सघूं। ऐं ख़ासि तौर रिपोर्टिंग अहिड़ी हुअणु खपे जेका ज़ाहिर निशानदी करे असांजे मुआशिरे में कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं जंहिं करे आम माण्हू जंहिंसां मुतासिर थिए थो। त इहे इन क़िस्म शयूं जेके आहिनि मां सम्झां थो त वॾी ॻाल्हि इहा आहे त को सहाफ़ी डिप्रेशन थियो आहे। डिप्रेशन असां लाइ एॾी जे शहादतनि जे बावजूदि, एॾे नाइंसाफ़ियुनि जे बावजूदि अॼु बि जेको सिंध जो सहाफ़ी आहे त उहो वॾी जदोजहद करे थो ऐं फ्रंट लाइन ते जेको आहे सो इहो रिपोर्टिंग करे थो। बिल्कुलु सच जो साथ ॾिए थो। इहा तमामु सुठी जेका ख़बर साम्हूं आई आहे, सुठी कामयाबी आहे। पर जेका ॻाल्हि अब्बासी साहिब हिते कई त जेका असुलु कामयाबी तॾहिं हूंदी जॾहिं असीं ॾिसूं त मुस्तक़बिल में अहिड़ियूं हालतूं पैदा न थियनि, जेकॾहिं के उहे किरदार जेके हिन असीं ॾिठोसीं त हुननि पंहिंजी क़ीमत ॾिनी आहे या जान जी नज़रानो या क़ुर्बानी ॾिनी आहे, उन्हनि खे असांखे बर वक़्तु रिज़ल्ट साम्हूं अचणु घुरिजे। अहिड़ा तकिड़ा के असांखे मामला नज़र अचणु घुरिजनि त जीअं मुस्तक़बिल में अश्योरेंस मिली सघे इन समूरनि मामलनि ते। मूंसां गॾु नाज़रीन करमुला महर साहब आहिनि, शहीद जान मोहम्मद महर जा वॾा भाउ आहिनि। हुन सां गॾोगॾु हिन केस जा मुख्य फ़रियादी बि हुआ। करमुला महर साहब अस्सलाम वालेकुम। महर साहब, ही जेका ख़बर साम्हूं आई आहे तमामु डिघो इंतज़ारु तव्हां बि कयो, असीं कुझु देरि अॻु हिते ॻाल्हायो पिए त ही ज़ाहिर आहे रुगो अव्हां जे कंहिं हिकिड़े घर जो नुक़सानु न हो, कंहिं हिकिड़े ख़ानदान जो न हो, कंहिं हिकिड़े चैनल जो न हो, कंहिं हिकिड़े इदारे जो न हो, ही सॼी सिंध जो, सिंधी समाज जो, सिंध जे शऊर जो नुक़सानु हो। तमामु वॾो लॉस। अॼु 20 महीननि जे इंतज़ार खां पोइ, 20 महीननि जी जदोजहद खां पोइ हिकु ख़बर साम्हूं आई आहे। कीअं ॾिसो पिया हुनखे, छा चवंदो हुन ते? असां त 20 महीना इंतज़ार कयोसीं ऐं हिन खां अलावा अॼु जंहिं महिल इहा सुबुह ख़बर पई असांखे त ॾाढी ख़ुशी थी ऐं सभिनी खे असां दोस्तनि जेके बि हुआ उन्हनि खे मुबारकूं बि ॾिनियूंसीं, उन्हनि बि ॾिनियूं। ऐं हिन महिल ताईं जेको बि रिज़ल्ट निकितो आहे त हिनखे जंहिं महिल खणी आया अस्पताल में पोस्टमार्टम जे लाइ, असांजा माण्हू उते बीठल हुया जिन खे हुननि ॾेखारियो ई न। ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां पहुतासीं उते असांखे बीहणु न ॾिनो ऐं असांखे ॾिसण बि न ॾिनो। असांखे इहो ई ख़दशो आहे त हिनखे कुझु बि न आहे थियो, हिनखे अटैक थी वियो आहे। हाणे ख़ुदा सही आहे, असां न ॾिठो आहे न कयो ई आहे। ठीकु, वधीक ख़बर आहे जी। त करमुला महर साहब इन हवाले सां जी, इन हवाले सां अव्हां जी कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे, को अव्हां सां राब्ते में आयो आहे? छाकाणि जीअं अव्हां ॿुधायो पिया इहे बिल्कुलु अहिड़ियूं ख़बरूं साम्हूं आयूं, पर उन खां पोइ ख़ुदि न रुगो तस्दीक कई वई आहे बल्कि तस्वीरूं बि जारी कई वयूं आहिनि। ज़रूरु उहे तस्वीरूं अव्हां बि KTN जी स्क्रीन्स ते या मुख़्तलिफ़ हंधनि ते उहे तस्वीरूं बि मुख़्तलिफ़ शयुनि ते नज़र अचनि पियूं, मुख़्तलिफ़ फॉरम्स में बि नज़र आयूं आहिनि। अव्हां ताईं उहा ख़बर अव्हां हाणे ॾिसो पिया, कीअं ॾिसो पिया उनखे? ख़बरूं बि मुख़्तलिफ़ फॉरम्स ते शेयर थियूं आहिनि। ख़बरूं त उहे असां बि ॿुधियूं आहिनि न, पर असांखे इहो एतबार नथो अचे पियो त पंहिंजो पोस्टमार्टम जो थियो आहे त उनजो असांखे तफ़सील ॾेखारे ई नथो त छा थियो आहे, छा लॻो आहे, हिनजी काई ख़बर हिन महिल ताईं तस्दीक न थी सघी आहे। बाक़ी जेके चवनि था त 2 माण्हू हुनजा जेके आहिनि ज़ख़्मी थियल आहिनि, उन्हनि जी बि अञा हिन महिल ताईं काई तस्दीक न थी आहे। ठीकु, त उन वारे सां अव्हां सां कोई राब्ते में आयो आहे? पुलिस जो को अमलदार अव्हां जी या कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे? न पुलिस जो असां सां कयो बि राब्तो कोन कयो आहे हिन महिल ताईं, न को असां उन्हनि खे चयो ई आहे। ठीकु, त पोइ हाणे अव्हां छा पिया चाहियो? जे मां ॻाल्हि कई त पोस्टमार्टम जे हवाले खे वठी करे, रिपोर्ट खे वठी करे, या कुझु तफ़सील जेके अव्हां सम्झो पिया त मुख्य फ़रियादी या घर भाती हुअण जी हैसियत में अव्हां सां ज़रूरु शेयर कया वञनि, उहे अव्हां खे कहिड़ी शयूं अव्हां चाहियो पिया त जीअं अव्हां सां कम्यूनिकेट कयूं वञनि पुलिस पारां? असां सां त हिन महिल ताईं पुलिस काई बि कॉन्टेक्ट कोन कयो आहे ऐं न असांखे वरी इहो ई कंफर्म कयो अथऊं त हे कहिड़े हिसाब सां मुआ हिनखे पोइ डोन लॻो आहे या का गोली लॻी आहे। पोस्टमार्टम जी बि ख़बर नथी पए पई त छा थियो आहे छा न थियो आहे। बाक़ी ॾेखारनि था जेको असां फोटोनि में जीअं ॾिसूं था पिया, ऐं उहो हुनजे चौधारी बर्फ़ रखियल आहे अॻ में। हाणे कहिड़े बि हिसाब सां पोइ अॻु जो मुअल आहे, अॼु मुओ आहे, हिन जी काई तस्दीक नथी थिए पई। ठीकु, करमुला महर साहब असां लाइन ते ई रहो। असां सां गॾु अब्बासी साहब बि आहिनि, इक़बाल लेथुर साहब बि आहिनि। इक़बाल साहब, तमामु अहम ही ख़दशात आहिनि, ज़ाहिर आहे हू घर भाती बि आहिनि, मुख्य फ़रियादी बि आहिनि केस जा। ॾिसो नाज़िया, जीअं करमुला साहब बि ॿुधाए पियो, इन में को शक कोन्हे त ही वाक़ियो त थियो आहे C सेक्शन थाणे जो पहिरियां FIR मर्डर जी।
ही आहे 13 अगस्त 2023 जो वाक़ियो। ठीकु आहे, उन में जेके अक्यूज़ आहिनि उहे लिस्ट 13 हुया ऐं पहिरियां 4 पकड़िया विया हुआ उन्हनि खां पोइ 7 ॾींहंनि खां पोइ। हाणे जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त ही जेको इंसिडेंट थियो आहे पुलिस कयो आहे उहो आहे बचल भए थाणे जे हद में, उहो आहे डिस्ट्रिक्ट शिकारपुर, उहो आहे सखर। ऐं मां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू ई होम मिनिस्टर साहब जी बि प्रेसर ॿुधो आहे त ज़ाहिर आहे डैट इज़ द फंक्शन ऑफ द एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट जो, त होम मिनिस्टर साहब उन्हनि खां रिपोर्ट घुराईंदो, DIG ऐं SP जेके रिपोर्ट ॾींदा उन में ज़ाहिर आहे जेका पोस्टमार्टम जी इनिशियल रिपोर्ट थींदी आहे, जेको अक्यूज़ड आहे या जेको डेड बॉडी आहे उनजो हुलियो फॉर्म वेंदो आहे या डेड पोस्टमार्टम लाइ वेंदो आहे या पोस्टमार्टम जी जेका इंटरिम रिपोर्ट ॾींदा आहिनि उहा ज़ाहिर आहे गवर्नमेंट रिलीज़ कंदी या गवर्नमेंट होम मिनिस्टर साहब उन्हनि खां घुराईंदो, उन में उन्हनि जा डिटेल्स ईंदा त उहे शयूं। बाक़ी तव्हां सां मां इन ॻाल्हि ते त बिल्कुलु ख़ुर्शीद साहब सां आहियां त हुकूमत अॼु बि गवर्नमेंट जो इहो ई पॉइंट ऑफ व्यू आहे त जेके ॿिया को अक्यूज़ड आहिनि उन्हनि जे बि अगेंस्ट हार्ड परस्यूट जारी आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त कुझु टाइम एक्सेसिबिलिटी न हुई हुते ऐं ज़ाहिर आहे कचो आहे, पाणी हुयो, ॿी शयूं हुयूं काफ़ी, त उहो पुलिस के न के टेक्नोलॉजिकल उन ते ओवरकम कयो आहे। बाक़ी हाणे इन मालिकनि जी जेका सेटिस्फिकेशन आहे, असां त सिंध ह्यूमन राइट्स कमीशन उन्हनि खे प्रोटेक्शन जे लाइ जेके बि विटनेस हुया, जेके बि उन्हनि जी फैमिली हुई, उन्हनि जी जेके इवन एंटी टेररिस्ट कोर्ट में जेको केस हुयो उन में बि जेके शयूं हुयूं त असां उन्हनि खे कानूनी लीगल मदद ॾिनी आहे। ऐं हाणे बि सिंध हुकूमत जे पॉइंट ऑफ व्यू सां जेकी बि हिननि खे लीगल एड खपंदी, जेके सर्वाइवर फैमिली आहे, त सिंध हुकूमत जी सिंध ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट उन्हनि खे असां ॾींदासीं। ठीकु आहे, बसि सभु कुझु एड करणु चाहींदो हुन में त घर वारनि जी सेटिस्फेक्शन वारो पॉइंट तमामु घणो अहम आहे। तमामु अहम आहे। ऐं असां वटि ख़ासि तौर ते शयूं ॾिठियूं हुयूं न, जॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि दुश्मननि जा या इन क़िस्म टारगेट किलिंग जा, उन में मालिक ॾिसंदा आहिनि त उनजो जेको कातिल आहे या जेको मुलज़िम आहे उनखे लाज़मी तौर ते ॾसो वेंदो आहे, ॾिसंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि, जेको तरीक़ो आहे पुराणो, ऐं जे न उन में शक पवंदा आहिनि या उनखे सुकून मिलंदो आहे पोइ। इहे शयूं जेके आहिनि सो ऐं पुलिस जो पंहिंजो तरीक़ेकार आहे, त पुलिस त पंहिंजे हिसाब सां कार्रवाई करे थी, पंहिंजे हिसाब सां बॉडियूं खणनि था, पोस्टमार्टम थिए थो, दफ़नाइनि था, जेको बि आहे। पर मां सम्झां थो त हिन इशू ते उन जेके मेन माण्हू आहे, जेको FIR जो अहम माण्हू आहे, मुंहिंजो भाउ आहे, उन खे बॉडी ॾिसणु खपे कंहिं तरीक़े सां। ॻाल्हि त ओपन थी वई आहे न, प्रेस में अची वई आहे, मीडिया ते अची वई आहे, हर कंहिं ॻाल्हि इन में त को कोन्हे त की न मारियो वियो आहे, उहो त ॻाल्हि क्लियर थी वई। ॻाल्हि आहे त हुननि खे कीअं मुतमिन कंदो, घर भातियुनि खे या हुननि जे प्यारनि खे, त उहो कुझु तरीक़ो हूंदो आहे, त उन में थोरो मां सम्झां पुलिस खे करणु खपे। हा बिल्कुलु बिल्कुलु, ऐं असांजी कोशिशि बि हूंदी त असां SSP शिकारपुर सां ज़रूरु ॻाल्हायूं ऐं उन्हनि जो बि मौक़िफ़ हिन ऑपरेशन जे बारे सां स्पेसिफिकली मालूम कंदासीं। ऐं गॾोगॾु जेके ख़दशा या जेका सेटिस्फेक्शन जी ॻाल्हि ते हले पई त घर भातियुनि जो मुतमैन थियणु तमामु ज़रूरी आहे। करमुल्ला अमर साहब कुझु चवणु चाहींदो त हाणे या को अहिड़ी को मुतालबो का अहिड़ी ॻाल्हि करणु चाहींदो? हिते ऑफिशियल्स बि मौजूदु आहिनि, ह्यूमन राइट्स मां बि सहाफ़ी बि मौजूदु आहिनि, हुन सां गॾोगॾु अव्हांजो आवाज़ु ॿुधो वेंदो, जेके असीं कोशिशि बि कयूं था त पुलिस सां बि असांजो राब्तो थी सघे। कुझु चवणु चाहींदो अव्हां? जी असां त इहो ई चाहींदासीं त हिकु त असांखे करे ॾियनि, असां कॾहिं अंदरि ॿाहिरि अची वञी नथा सघूं पिया। असां पुलिस सां राब्तो थियो हिकिड़े सां, हुन असांखे इहा ई ॻाल्हि कई त मां हेॾा मोटी अची करे लाश खणाए करे तव्हांखे सिक्योरिटी जेका तव्हांखे फराहम कंदासीं। हाणे असां हिकिड़े हूंदा आहिनि कुल 2 सिपाही जेके माना राति जो ईंदा आहिनि 8 बजे, सुबुह जो 4 बजे हलिया वेंदा आहिनि। असांखे वधि में वधि असांखे इहो ई ख़तरो आहे जेकॾहिं कोई बि अटैक थिए थो ॾींहं जो, छो त अॼुकल्ह माल जेको थी था बुरका पोसी वियो, असांखे इहो ई ख़दशो आहे। वधीक त हाणे जेको बि रिपोर्ट आई हुनजी हुनखे ॾिसी करे पोइ असां जेका बि ॻाल्हि हूंदी पोइ कंदासीं। जी ठीकु, करमुल्ला अमर साहब, वरी महिरबानी अव्हांजी। इक़बाल साहब छा चवंदो? हुननि जेका ॻाल्हि कई त असांखे काफ़ी ख़दशा ऐं ख़तरा मौजूदु आहिनि ऐं ज़ाहिर आहे असांजी बि कोशिशि आहे त राब्तो करे सघूं ऐं उहे ख़दशा ज़रूरु पुलिस ताईं या हुकूमत ताईं लाॻापियल इदारनि ताईं बि पहुचनि था। त हाणे जेको ही मुख्य मरहलो थी वियो 20 महीननि खां पोइ
मुख मरलो पार थियो हिकिड़ो, पर हाणे जेका अॻियां जी सूरत हाल आहे उनखे कीअं टैकल करण जी ज़रूरत आहे? ॾिसो नाज़े, हाणे फ्रेंकली स्पीकिंग जॾहिं बि केस कोर्ट में हूंदो आहे त उहो सबजुडाइज़ थी वेंदो आहे। असां त 15 मार्च ते ई मूं सुओ मोटो वरितो हुयो ऐं असां इन केस खे यकी कंटिन्यू कयोसीं टिल ATC में इहो शयूं वयूं ऐं पोइ असां विटनेसिस जे प्रोटेक्शन जे लाइ बि लिखियोसीं ऐं जेका फैमिली खे प्रोटेक्शन जे ॾियण लाइ बि उन वक़्तु DIG सखर खे ऐं सिंध हुकूमत उन्हनि खे ॾिनी। हाणे बि जेकॾहिं उन्हनि खे ख़दशा आहिनि इन्हनि जी फैमिली खे त ज़ाहिर आहे असां प्रोटेक्शन जी ॻाल्हि कई जेका त हिकिड़ो त आहे सिंध प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट एंड अदर मीडिया प्रोफेशनल जी कमीशन आहे, उनजो बि चेयरमैन आहे हिते डॉक्टर एजाज़ आई थिंक मेमन साहब आहे। जेकॾहिं उहो मीडिया जा प्रेस जा दोस्त वेठा आहिनि, बाक़ी मुंहिंजी सखर ऑफिस बि आहे। मां सखर ऑफिस में पंहिंजे जुडिशल मेंबर खे बि चवंदासीं त उहे ख़ुदि हिन जी फैमिली खे, मां पंहिंजे सखर ऑफिस में टाइम टू टाइम करमला साहब खे बि हिन जी फैमिली खे घुराईंदो बि आहियां ऐं प्रोटेक्शन जी जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उहे सिंध पुलिस खे ऐं होम डिपार्टमेंट खे उहे शयूं कन्वे कंदा आहियूं ऐं हिननि खे ॾिनियूं बि वयूं आहिनि। हाणे बि जेकी अॼु शयूं हिननि जी जेकॾहिं के बि कंसर्न आहिनि त उहे कंसर्न डिपार्टमेंट ताईं असां पुॼाईंदासीं हिननि खे प्रोटेक्शन जे हवाले सां। ठीकु। ऐं अब्बास साहब गरू गॾु जीअं मां ज़िक्र कयो त हाणे असां ॾिठोसीं त हिन 20 महीननि दौरान जॾहिं एहतजाज थियो त बार बार एक्सेसिबिलिटी या एरिया में वञणु तमामु ॾुखियो आहे, उनखां सवाइ मुख़्तलिफ़ खोड़ ॿियूं बि शयूं साम्हूं आयूं। अॼु जेको हीअ ऑपरेशन ॿुधाए वञे त हिन में ड्रोन्स जो इस्तेमालु बि थियो आहे, टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे ॿियूं शयूं बि जेके मसइला जेके हर्डल्स बणियल हुआ उन्हनि खे ओवरकम कयो वियो आहे। त हाणे हीअ जेको अॼोको मामिलो आहे, जेका कार्रवाई आहे, या अॻियां लाइ बि मिसाल बणिजंदी, मां सम्झो पिया? नहीं, छो न बिल्कुलु बणिजंदी। ऐं ॾिसो न, जेके वाक़िया थियनि था उनखां वधीक जेको असरात जेको ख़ौफ़ पैदा थिए थो उनखां वधीक थो थिए। हिकिड़ो माण्हू शहीद थी वियो, पर उनजे जेके असरात जेके पवनि था फैमिली ते, मिट माइटनि ते, उनजे औलाद ते, पूरे समाज दोस्तनि ते, वरी समाज ते, उहो वॾो हिकिड़ो ख़तरनाक अमल आहे। ऐं उहो तव्हां ॾिसो न, हाणे हुनजे भाउ जो ॻाल्हि पियो करे त अञा ताईं हुननि खे जेको आहे ख़तरो आहे ऐं उन हिसाब सां त जेको निकिरी कोन था सघनि या मूवमेंट न करे सघंदा हूंदा या बार बार राब्ता कंदा भई असांखे हेल्प खपे, इहे शयूं आहिनि। पर इहे जेको वाक़ियो छा जेको पैगाम त वियो, सिंध पुलिस जी कारकर्दगी बि साम्हूं आई ऐं हुकूमत जी दिलचस्पी जेका शुरू खां हुई उहा पाण ख़बर पए थी। ठीकु आहे, हिकिड़ो तव्हां कंहिं माण्हू खे अंजाम ॾेई पहुचायो। ख़ुदि घरू वज़ीर एतिराफ़ बि कयो आहे त मुसलसल जेको प्रेशर बिल्ड थियो आहे मुख़्तलिफ़ इदारनि पारां, साफ़ी तंज़ीमुनि पारां, असांजी मीटिंगूं थी चुकियूं इदारे पारां, उनखां पोइ बि हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़ी मुस्तक़िल जेका जदोजहद थी आहे उनजो रिज़ल्ट जी बिल्कुलु इहो पैगाम में शामिल थियो। पैगाम त इहो आहे त हिकिड़ो तव्हां हिकिड़े इंसाफ़ जा तक़ाज़ा पूरा कया, हिकिड़े मुलज़िम खे तव्हां पंहिंजे अंजाम ताईं पहुचायो, हिकिड़ो पैगाम त वञे थो। हिकिड़ो वाक़ियो थिए थो, उनजा मसइला थियनि था, वरी उन वाक़िए में जो रदमल में अगरि को पकड़ियो वञे थो, मारियो वञे थो या इंसाफ़ उनखे मिले थो, उनजा मसइला थियनि था, यकीनन थींदा। नाज़िया, हिकिड़ो हिन जो ॿियो एस्पेक्ट बि तव्हां जेको ॻाल्हि कई न त एक्सेसिबिलिटी वारो इशू आहे। तव्हां ॾिसो कश्मीर खां वठी करे ॿिन्हिनि पासनि खां इहो हाणे बि सिंध हुकूमत कोशिशि करे पई त जेका घोटकी खां कंदकोट वारी ब्रिज आहे, पुल आहे, उहा ठहे ऐं प्लस हिकिड़ी इहे हले पियो त हीअ सिर्फ़ु इशू पॉलिटिकल, हीअ सिर्फ़ु कच्चे जो नाहे, उते पॉलिटिकल इकनॉमी बि आहे कच्चे जी। त उन में तव्हां ॾिसो था त काफ़ी पैरेलल रोड्स जेकॾहिं ठाहिया वञनि त घटि में घटि मेन रोड्स खां अंदरि जेका आहे हिट करण जो जेको लाइन 15 खां 20 मिंटनि ताईं, जेकॾहिं तव्हां शिकारपुर खां खानपुर खां वठो, तव्हां उहो वेंदे गोसपुर खां करमपुर खां वठी कंदकोट ताईं वञो त हेठि रोड लही करे तव्हां जॾहिं उन्हनि अमाजगाह जेके हाइड आउट्स आहिनि तव्हांखे एक्सेसिबिलिटी में घटि के 40 मिंट या 50 मिंट वञी लॻे थो, पर स्ट्राइकिंग जे पॉइंट ऑफ व्यू सां तव्हांखे 10 मिंट या 15 मिंट। सो इहा हिकिड़ी सिंध हुकूमत सोचे पई त उते हिकु रोड्स जो नेटवर्क थिए, उते डेवलपमेंट्स थिए ऐं प्लस तव्हां जेकी कच्चे में लैंड आहे, जेका फॉरेस्ट आहे, जेकी मच्छी आहे या जेके ॿियूं शयूं आहिनि, उन जी बि पॉलिटिकल इकनॉमी आहे त इहो उतां जे माण्हुनि खे तव्हां अल्टरनेटिव्स बि मुहैया कयो, डेवलपमेंट बि ॾियो, एक्सेसिबिलिटी बि ॾियो। तव्हां ॾिसो साॻियो ई लाड़काणो ऐं गंबट जी जेका पुल ठही वई त उतां काफ़ी उन एरिया में शयूं ख़तमु थी वियूं आहिनि।
त ही जेको आहे सिंध हुकूमत जो इनिशिएटिव त घोटकी खां कंदकोट वारो बि ऐं प्लस अंदरि पैरेलल जेके उन जा हॉरिजॉन्टल रोड्स जेके ठाहिया वञनि एक्सेस। बाक़ी ॿियो आहे पुलिसिंग जो कोऑर्डिनेशन विथ इंटेलिजेंस एजेंसीज़, कोऑर्डिनेशन विथ अदर सिक्योरिटी ऑपरेटर्स। हिन में बि जेको इंफॉर्मेशन आई आहे त लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जी जेका कोऑर्डिनेशन आहे, रेंजर्स आहे, इंटेलिजेंस आहे, त डैट हैज़ वर्कड। ऐं इहे ई शयूं जेके आहिनि कोऑर्डिनेशन इंटीग्रेशन सपोर्टेड बाय टेक्नोलॉजी, ह्यूमन रिसोर्स इन पुलिस में काफ़ी हाणे ह्यूमन रिसोर्स बि नई रिक्रूटमेंट थिए पई उन्हनि जी व्हीकल्स जी या उन्हनि खे फैसिलिटीज़ जी। पर अञा ताईं कच्छ जे एरिया में जेके थाणा आहिनि, जेके पुलिस पोस्टियूं आहिनि या जेके पुलिस स्टेशन्स आहिनि, उन्हनि जी रीइंफोर्समेंट जी ज़रूरत आहे, उन्हनि खे लॉजिस्टिक सपोर्ट जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे सिर्फ़ु तव्हां कंहिं टेम्पररी कैंपेन लाइ इस्तेमालु न कयो, उन्हनि खे परमानेंट शयुनि जे लाइ कयो त उहे जीअं एरियाज़ जेके आहिनि वरी ॿीहर उन्हनि एरियाज़ में माण्हुनि जे लाइ CPLC वारनि जो जो किरदारु आहे या जेको कनि था उहो शहरनि ताईं महदूदु आहे न, शहर ताईं उनखे चवंदा वधायो। उहो ॾिसो जीअं सिंध पुलिस ऑर्डर 2002 2019 जो जेको लॉ आहे उन जे कानून में लिखियलु आहे त हर ज़िले में डिस्ट्रिक्ट पुलिस ऑफिसर जे ऑफिस में डिस्ट्रिक्ट के पुलिस जे ऑफिसर में CPLC जी ऑफिस ठहंदी। मां तव्हां सां बिल्कुलु एग्री आहियां त CPLC सिटीज़न पुलिस लाइज़ान जेका कमेटी आहे उहा हर ज़िले में ठहे ऐं इहा बि ॻाल्हि बेसिकली उहा बिज़नेस कम्युनिटी ओरिएंटेड आहे। कराची हुजे, हैदराबाद हुजे, जामशोरो हुजे, सखर हुजे, उन्हनि उते पंहिंजो फुटप्रिंट्स त रखिया आहिनि। पर बियॉन्ड डैट न फ़क़ति इहा तव्हांखे ख़बर आहे त पब्लिक खे सेफ्टी कमीशन जो कॉन्सेप्ट आहे, डिस्ट्रिक्ट पब्लिक सेफ्टी कमीशन जो कॉन्सेप्ट आहे, उहा बि होम डिपार्टमेंट हाणे एडवर्टाइज़मेंट कई आहे त हर ज़िले में डिस्ट्रिक्ट पुलिस सेफ्टी कमीशन बि ठहनि, CPLC बि ठहनि ऐं उते कम्युनिटी लेड पुलिसिंग बि जेका आहे थिए जंहिंमें माण्हू उन्हनि सां उन्हनि खे इंफॉर्मेशन बि शेयर कनि। ठीकु इकबाल साहिब, हिकिड़ो मुख़्तसिर कमर्शियल ब्रेक मूंखे वठिणो आहे नाज़रीन, खां पोइ गुफ़्तगू खे जारी रखंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भलीकार ॻाल्हि ॿोल असां कयूं था शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जो मुख्य जेको कातिल आहे, मुख्य किरदारु आहे, उहो पंहिंजे अंजाम ताईं पहुतो आहे। अॼु पुलिस मुक़ाबले में उन जे मारजण जी जेका दावा हुई बाद में उनजी तस्दीक थी, उन ते ई असांजी ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। उन सां गॾोगॾु वे फॉरवर्ड ते बि ॻाल्हायूं था त अॻियां हाणे छा थियणु घुरिजे। हिकु अहम तमामु हाई प्रोफाइल केस, उन में हिकु पहिरियों स्टेप, बुनियादी स्टेप, हिकु अहम कामयाबी, पर हाणे अॻियां जे लाइ कीअं डायरेक्शन छा हुजणु घुरिजे। उन ॾिस में इकबाल लेथू साहब ॿुधायो त केतिरा ई अहम क़दम खणण ते वीचारियो पियो वञे। ऐं जेका ॻाल्हि अब्बास साहब अवां बि कई त हीअ जेको सेटअप आहे आर्ज़ी बुनियादनि ते न हुअणु घुरिजे, प्रोएक्टिव अप्रोच असांखे नज़र अचणु घुरिजे त ईअं न थियणु घुरिजे त कोई एॾो वॾो वाक़ियो या कोई एॾो हाई प्रोफाइल केस थिए उन खां पोइ असां ॾिसूं त अहिड़ा क़दम या जेके उहे स्कीमूं या जेके शयूं रखियलु हुजनि थियूं उहे उन वक़्तु ई असांखे यादि अचनि, उन खां अॻु बि असांखे पर मुस्तक़िल बुनियादनि ते इहे शयूं नज़र अचणु घुरिजनि। करमुल्ला महर साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। करमुल्ला महर साहब, हिते ॻाल्हि ॿोल थिए पई त ज़रूरु तहफ़ुज़ जेको हुजे थो तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे। अवां फ़रियादी जी हैसियत में, भातीअ जी हैसियत में जेके अवां जा ख़दशा आहिनि, जेके अवां जो मुतमइन थियणु, उहो बि तमामु घणी अहमियत रखे थो। कुझु शयुनि जो अवां इज़हार कयो, हिते ज़रूरु उहे नोट बि थियूं आहिनि, ज़रूरु उनजो तव्हांजो आवाज़ हुकूमती ऐवाननि ताईं बि पहुतो आहे। इहो बि फर्दर ॿुधाईंदा हलो। ज़ाहिर आहे असीं सभु जॾहिं जान मोहम्मद महर जहिड़े किरदारनि खे यादि था कयूं त ॼाणायूं था त उहे पूरे हिकिड़े समाज जो लास हो, इदारे जो नुक़सानु पंहिंजी जाइ ते, ख़ानदान जो नुक़सानु। पर ज़ाहिर आहे अवां त असां सभिनी जेका जदोजहद कई उहा हिकिड़े पासे, जेका अवां जदोजहद कई, ॿियनि घर भातनि जेका जदोजहद कई आहे, बिटी जदोजहद आहे, मुस्तक़िल जदोजहद में आयो। छा चवणु चाहींदो त जान मोहम्मद महर जे वञण खां पोइ, विछोड़े खां पोइ कीअं रहियो आहे सभु कुझु अवां जे लाइ, कहिड़ियूं ॾुखियायूं जेके हिन वक़्तु बि अवां जे लाइ मौजूदु आहिनि, कुझु चवणु चाहींदो हुन हवाले सां? 20 महीना त असां जेके ईअं ई गुज़ारिया आहिनि दुख सूर में। हाणे DSP साहब प्रोग्राम अचे थो पियो। जी महर साहब, मूंखे ॿुधो पिया अवां, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? करमुल्ला साहब राब्तो कयो अचे थो पियो उहो
ठीकु आहे रमोला साहब, असीं तव्हां सां ज़रूरु असीं तव्हां सां वरी राब्तो कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन। शहीद जान मोहम्मद महर जी जेका फैमिली आहे मुसलसल राब्ते में असां उन सां रहिया आहियूं ऐं ज़ाहिरा हू बि असां सां राब्ते में रहनि था, ॿुधाइनि था त कहिड़ी तकलीफ़ूं ऐं हिन जो अंदाज़ो लॻाइण बि तमामु मुश्किल आहे त उन्हनि जे लाइ जान मोहम्मद महर जे विछोड़े खां पोइ छा सूरत-हाल रही हूंदी। कुझु शयूं जेके उन्हनि ॿुधायूं आहिनि ज़रूरु उहे नोट थियणु घुरिजनि, उन ते फौरी रिज़ल्ट बि अचणु घुरिजे। वे फॉरवर्ड जी ॻाल्हि थी आहे बाजी साहब, ज़रूरु मां चाहींदमि उन में तव्हां बि एड कयो। कुझु शयूं जेके ॿुधायूं ॿुधण में सुठियूं थियूं लॻनि, असीं अॻु बि ॿुधंदा आया आहियूं ज़ाहिर आहे, पर उहे हाणे उन्हनि ते अमल थियणु कंहिं वाक़े जे इंतज़ार में न हुअणु घुरिजे। इहो असां छो ॾिसंदा आहियूं हमेशह? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिते जेको कानून जेको ठहे थो, कानून ज़बरदस्त ठहिण सां हर शइ आहे, इम्प्लीमेंट कोन थो थिए वञे मथां, उन ते ॿिया माण्हू हावी थी था वञनि, वॾेरा सरदार सिस्टम हे हो, उन में जेको आहे उहो माण्हू पीछे पोइ रखी थो वञे। पोइ नतीजो इहो निकिरे थो इन सूरत में, कोई शहादतूं थियनि थियूं, इहे मामला थियनि था। इहो नंबर 1 ते इहा ॻाल्हि आहे। ॿियो पुलिस जो नेटवर्क जेको आहे सो ख़तमु थी वियो आहे। जो मां सम्झां थो नेटवर्क जेको आहे हिकिड़ी अहम शइ हूंदी आहे ऐं उन खां बग़ैर पुलिस मूव नथी करे सघे। भई थाणो त मुस्तक़िल आहे न कंहिं इलाइक़े में, त उनखे हुअणु खपे, थाणे वारनि खे त पूरो रिकॉर्ड हुअणु खपे त कहिड़े महले में, कहिड़ी कॉलोनी में, कहिड़े क़िस्म जा माण्हू रहनि था। जिथे नेटवर्क सुठो हूंदो आहे या तफ़्तीशी ऑफिसर सुठा हूंदा आहिनि, उहे वाधात में अंदाज़ो लॻाईंदा आहिनि त कहिड़ो ग्रुप करे सघे थो, हुनखे तजुर्बो हूंदो आहे। इहे शयूं ख़तमु थी वियूं आहिनि बुनियादी तौर ते, त उन पोइ फ़ाइदो जराइम पेशा माण्हू आहिनि वठनि था, जंहिंखे इंतकाम वठिणो आहे, जेके दुश्मनियूं थियनि थियूं पियूं। ऐं तव्हां ॾिसो केतिरा अहिड़ा वाक़िया आहिनि जंहिंमें कातिल सॼो बंदोबस्तु करे टोटल त कीअं बचिजे, कोर्ट्स खे कीअं मोड़िजे, ऐं सरेआम जेको आहे सो वाधातूं कनि था, उन कुझु कोन आज़ादु थी था वञनि। बिल्कुलु ईअं आहे त इन्हनि अवां सम्झो पिया त पुलिस नेटवर्क जो पुलिस जो नेटवर्क ऐं कुझु शयूं ॾेथी साहब बि असांखे ॿुधायूं त उन्हनि ते बि ज़रूरु ध्यानु ॾियणु ज़रूरत आहे। हिन वक़्तु असां सां गॾु SSP शिकारपुर शाज़िब चाचर साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम शाज़िब साहब। जी वालेकुम सलाम। शाज़िब चाचर साहब, अॼु 20 महीननि खां पोइ हिकु तमामु सुठी हिकिड़ी ख़बर साम्हूं आई ऐं शिकारपुर पुलिस खे उनजी अवां जी समूरी टीम खे उनजो क्रेडिट वञे थो जेका ख़बर साम्हूं आई आहे। पर हाणे असीं हिते ॻाल्हि ॿोल ते कयूं था, फर्दर अमी ॿुधाईंदो त हू ऑपरेशन उन में कहिड़ी कहिड़ी पुलिस हिसो वरितो, फर्दर ऑपरेशन जे हवाले सां इतला साम्हूं अचनि पिया त अञा उहो ऑपरेशन हलंदड़ आहे। हिन वक़्त ताईं जेके टारगेट्स जे हवाले सां जेके अव्हांखे अचीवमेंट्स थियूं आहिनि उन जे हवाले सां बि असांखे ॿुधाईंदा। जी असल में मां तव्हांखे थोरो ब्रीफ करे छॾियां त जेको ऑपरेशन असांजो हलंदड़ आहे इहो अक्टूबर खां वठी हले थो पियो, ऐं असांजो इहो ऑपरेशन गढ़ी तेगो जेको कश्मीर डिस्ट्रिक्ट सां गॾु आहे उतां खां इहो स्टार्ट थींदो हलियो आहे। छो त इहो कच्चे जो एरिया आहे, 2 एरिया लॻनि था, खानपुर जो कच्चे जो एरिया ऐं लखी गुलामपुरा जो कच्चे जो एरिया आहे। असांजो उते गढ़ी तेगो कोट साहू ऐं उन खां पोइ हे तसलसुल आहे जेको चक जो जेके चवंदा आहिनि कच्चे जो इलाइक़ो आहे बचियल वियो, छो त उन खां पोइ शाहबेलो सखर जो एरिया शुरू थी थो वञे। इहो बंदि 40 किलोमीटर जी जी हिकिड़ी स्ट्रेच आहे। त असांजो हे वारो पोर्शन जेको आहे उहो लेफ्ट आउट थियल हो, छो त असां हुन पासे ते भिजी वियासीं। अलहमदुल्ला असांखे हुते तमामु घणियूं कामयाबियूं मिलियूं। क्रिमिनल्स काफ़ी जेका कचे जा आया उहो एलिमिनेट थिया आहिनि, अरेस्ट थिया आहिनि, ऐं उन खां अलावा असांजी ओवर 80 खां मथे जेका आहिनि उहे किडनैपीस जेका आया उहो असां रिकवर करायासीं। हाणे छो त हिन पासे जी क्रिमिनल एलिमेंट्स ऑलरेडी मौजूदु हुया जेका बचियल भए वारी साइड ते। हिते असां पंहिंजो कैंप स्टैब्लिश कयोसीं 4 ॾींहं पहिरां, पुलिस जो ऐं रेंजर्स जो असांजो कैंप हुयो। उन में असां पंहिंजा टारगेट्स जेका आहिनि, छो त इनिशियली वञण सां ईअं ऑपरेशन स्टार्ट न थींदो आहे, तव्हांखे पहिरां सॼी ग्राउंड इंफॉर्मेशन वठणी हूंदी आहे। टारगेट्स जेका आहिनि उन्हनि खे मार्क करणो हूंदो आहे, उन्हनि खे हाईलाइट करणो हूंदो आहे। तव्हां एयर सर्वेलेंस कंदा आहियो, त उन खां पोइ असां इहो सॼो जॾहिं पंहिंजो होमवर्क करे छॾियोसीं त कल्ह राति असां इंटेंस क़िस्म जी इंगेजमेंट कईसीं हुते। त उन में असांजो टारगेट जेका नसर हुयो उन सां गॾु ही शेरू जेको आहे शेरल महर उनजी इंफॉर्मेशन बि असांखे हुई ऐं पेट इंफॉर्मेशन हुई, ऐं उन इंफॉर्मेशन ते असां एक्ट कयोसीं। असांजी हिकिड़ी टुकड़ी जेको आहे उन ग्राउंड ऑफेंसिव करे हिननि खे इंगेज करे उनजो हाइड आउट तबाह कयो। जॾहिं हाइड आउट में तबाह थियो त उन में ऑब्वियसली राति जो टाइम हुयो, असां उते पंहिंजी वरी ग्राउंड इंफॉर्मेशन वठणु शुरू कयोसीं त केतिरो का अचीवमेंट मिली आहे। उन में पोइ असांखे इंफॉर्मेशन मिली त जेको इहो शेरल महर आहे उहो मारिजी वियो आहे
ऐं एसोसिएट्स जेका आहिनि उहे इंजर्ड थिया आहिनि। ठीकु आहे। जेका ॻाल्हि अवां कई त जेको मुख्य टारगेट हो नसरुल्ला जतोई, उन हवाले सां छा अपडेट्स आहिनि? न, असांजो टारगेट छो त मुख्य टारगेट असांजो शेर महर बि हुयो, नसर बि हुयो, उन सां मतिलबु 8-10 टारगेट्स हुया असांजा। ठीकु आहे, त ऑब्वियसली हे हिकिड़ो हाई प्रोफाइल टारगेट हो, हिकिड़े हाई प्रोफाइल केस में मतलूब बि हुयो, त हुन में हिन जी हे मार्जी हो उहो इंजर्ड थियो आहे। उन सां गॾोगॾु ॿिया जेका आहिनि उहे असां अञा बि इंफॉर्मेशन वठूं था, छो त असांजी सर्वेलेंस बि हले थी पई ऐं हींअर ऑपरेशन बि हुते ऑन गोइंग आहे। ठीकु, त ज़ख़्मी बि थिया आहिनि ॾुहारी ऐं कैजुअलिटी जीअं छो त अञा असां बि इंफॉर्मेशन वठूं पिया, त कुझु कंफर्म करे सघंदा त केतिरा साथी हुननि जा जेके मारिजी विया आहिनि, ज़ख़्मी थिया आहिनि? जी, उन में असांखे ख़बर पई, जेकी असांजी इंफॉर्मेशन आहे असां अञा वेरीफाई कयूं था त हिकिड़ो माण्हू अञा हुनजो मारिजी वियो आहे। ठीकु आहे, ऐं उन्हनि जी जेकियूं इंजरीज़ आहिनि उहे 5-6 माण्हुनि जूं आहिनि, जेकी हींअर ताईं असां वटि इतलात असांखे जेकी मिली आहे। ठीकु, ऐं फर्दर केसि ताईं ही ऑपरेशन जारी रखण जो अव्हां सम्झो पिया त रही सघे थो? फर्दर केतिरा ॾींहं हली सघे थो? जी, असांजो हाणे कैंप जेको असां एस्टेब्लिश कयो आहे, असांजो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, असां जेको रेंजर्स ऐं पुलिस हिते ऑपरेट करे थी पई, असांजा कैंप्स तव्हां ॾिसो 7-7 महीना पुराणा लॻल आहिनि, असां उहो विड्रॉ न आहिनि कया। ऐं असांजो ऑपरेशन इहो न हूंदो आहे त असां वञी करे ऑपरेशन करे मोटी अचूं। असांखे किथे ऑपरेशन कचे जे एरिया में करणो हूंदो आहे त असां उते प्रॉपरली वञी करे पंहिंजी बेस जेकी आहे उनखे एस्टेब्लिश कंदा आहियूं, ऐं उन खां पोइ अहिड़ी जॻह ते जेको असांखे स्ट्रेटेजिकली फ़ाइदो बि हुजे ऐं तेसीं ताणी हलंदो आहे जेसीं ताणी उहो एरिया असांजी क्लियर थी वञे, ऐं उन सां गॾोगॾु जेका उहो हाइड आउट्स आहिनि क्रिमिनल्स जा उहो डिस्ट्रॉय थी वञनि ऐं क्रिमिनल्स एलिमिनेट थियनि या अरेस्ट थियनि। ठीकु, शाजिद पैटर साहब, असांजी ॻाल्हि ॿोल थी हाणे कुझु देरि अॻु करमुल्ला महर साहब सां, जेके हिन केस में जान मोहम्मद महर जे केस में मुख्य फरियादी आहिनि, उन्हनि जा घर भाती बि आहिनि। उन्हनि इहा ॻाल्हि कई, पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो त हुननि खे डेड बॉडी ताईं एक्सेस न ॾिनी वई। फैमिली तौरु हू सम्झनि पिया त हुननि जो अव्हां कीअं ॾिसो पिया त मुतमइन थियणु केतिरो अहम आहे, कहिड़े रीति उन्हनि खे मुतमइन कयो वेंदो, गॾोगॾु पंहिंजी प्रोटेक्शन जी ॻाल्हि बि कनि पिया? जी राजा, इन में हाणे सभिनि खां पहिरां त इहो आहे त असांखे हिननि जी प्रोटेक्शन जेकी आहे ऐं हिननि जी सेफ्टी उहा असांजी प्रायोरिटी आहे। ठीकु आहे, ऐं सेकेंडली एक्सेस जेको आहे उहो असां डायरेक्टली खणी आयासीं, छो त ऑब्वियसली जान मोहम्मद महर साहब हिकिड़ी फिगर हुई, हुननि उहो पायोनियर हुया इलेक्ट्रॉनिक मीडिया जा, हुननि जी हिकिड़ी लेगेसी जेकी आहे उहा रही आहे, त ऑब्वियसली हुननि जा चाहण वारा बि खोड़नि, त इमोशनैलिटी में का ॿी शइ न थी वञे। आई होप तव्हां अंडरस्टैंड करे सघंदो हिन सॼी शयुनि खे। बाक़ी अगरि उहो एक्सेस करणु चाहिनि था पिया, मतिलबु मॉर्जरी में द डेड बॉडी इज़ देयर, ऐं जेसीं ताईं हिननि जी सिक्योरिटी जो आहे त उहो मां मतिलबु हिनखे इनहांस बि करे छॾींदासीं हिननि जी सिक्योरिटी खे, ऐं हिननि जा जेका बि कंसर्न्स हूंदा उन्हनि खे एड्रेस कंदासीं। जी नाज़िम, मां ॿ ॻाल्हियूं तव्हां पुछां। ज़रूरु। हा, जीअं SP साहब बि ॿुधायो, हिकिड़ी त बिल्कुलु तव्हां सही था चओ त पुलिस प्रोएक्टिव रोल, जीअं हाणे शाज़िद ॿुधायो त गुज़िरियल 7 महीननि खां वठी इहो हिट एंड रन कोन पिया कनि, पर हिकिड़ी सस्टेनेबल वे में कैंपेन कनि पिया। पर ॿियूं शयूं जेके लॉन्ग टर्म तव्हां ॿुधायो त फ्यूचर जी वे फॉरवर्ड छा हुजे, स्ट्रेटजी छा हुजे, इहो हिकिड़ो असां वटि गैप आहे त जेके नंढा नंढा कॉन्फ्लिक्ट्स थियनि था, झेड़ा थियनि था, तव्हां ॾिठो हूंदो त असां वटि जेको सिंध पुलिस जो जेको लॉ आहे, मुंहिंजो हिकिड़ो इहो प्रपोज़ल आहे ऐं होम मिनिस्टर साहब हिन खे एग्री कयो आहे अॻ में बि, त अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन, जीअं तव्हां KP में ॾिठो आहे त थाणे जी लेवल ते हिकु डिस्प्यूट रेज़ोल्यूशन काउंसिल आहे, या जेको लोकल गवर्नमेंट जो जेको लॉ आहे, अॻे तव्हां ॾिठो हूंदो त मसालत अंजुमन हिकिड़ो यूनियन काउंसिल जी लेवल ते हूंदो। जीअं अब्बासी साहब चयो त जेके बि नंढा पेटी मैटर्स, सिविल मैटर्स, इहे एस्केलेट थी सघनि था वॾनि झेड़नि में, हिकिड़ी त इहा अप्रोच हुजे त लोकल गवर्नमेंट ऐं पुलिस जे दरमियान हिकिड़ी पाण में इंटीग्रेशन हुजे, ऐं यूनियन काउंसिल ते ऐं थाणे जी लेवल ते इन्हनि मामलनि खे हल कजे। छो त शिकारपुर हुजे, घोटकी हुजे, ॿिया ज़िला तव्हां ॾिसो त नंढनि नंढनि शयुनि ते ट्राइबल किलिंग्स आहिनि, जेके 10-10, 15-15, 40-40 माण्हुनि ताईं। त हिकिड़ो त अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन इन जे करे न हुजे त तव्हां ऑनर क्राइम्स एंड ऑनर किलिंग्स ऐं ॿियनि शयुनि खे, मर्डर्स खे, कंपाउंडेबल ऑफेंसिस खे तव्हां कंपाउंड कयो, पर जेके नंढा नंढा इशूज़ आहिनि उन्हनि खे कयो। हिकिड़ो इहो, ॿियो इहो सस्टेनेबल हुजे। टियों जेका आहे उहो आहे टेक्नोलॉजी जो जेको यूज़ आहे,
उहो रिसोर्सिस सां हाणे बि तव्हां ॾिसो था त कॾहिं कॾहिं आर्मर्ड जेके पुलिस से जेके व्हीकल्स आहिनि उन्हनि जी तव्हां कॾहिं ॾिठा हूंदा त जेके प्रोहिबिटेड वेपन्स आहिनि उहे काफ़ी उन में पेरिसिंग इंटू थी था वञनि ऐं केतिरा ई पुलिस वारा शहीद थी विया आहिनि। शिकारपुर जी हद हुजे, घोटकी जी हुजे, ॿिए हंधि हुजनि, त इहा बि हिकिड़ी वे फॉरवर्ड आहे त टेक्नोलॉजी जो यूज़ वधी वियो आहे। उनखे बि जियो फेंसिंग आहे, ॿी शयूं आहिनि, त पुलिस मुंहिंजी इहा ई सजेशन आहे त अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन यूनियन काउंसिल जी लेवल ते, थाणे जी लेवल ते उहो लीगलाइज़ करिणो पवंदो ऐं त जीअं बाक़ी कोर्टनि जे हिसाब सां जेको अब्बासी साहब बि ॻाल्हि कई त जेके वकील आहिनि या जेका प्रोसिक्यूशन आहे या जेका विटनेस प्रोटेक्शन एक्ट आहे 2013 जो सिंध में, तव्हां ॾिठो हूंदो इन हाई प्रोफाइल केसिस में अक्सर करे विटनेसिस जेके आहिनि उहे चाहे ॾिसंदा बि सही, तव्हां अक्सर करे पुलिस खे रिलाए करिणो पवंदो आहे पब्लिक विटनेसिस ते, माना पुलिस जे ऑफिसर्स ते, ऐं प्राइवेट विटनेस न थींदो आहे। उनजो वॾे में वॾो रीज़न इहो ई आहे त उहो विटनेस प्रोटेक्शन वीक आहे। उहो सॼो क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको आहे असांजो होल ऑफ सोसाइटी जी जेका अप्रोच आहे, मूंखे उमेद आहे त जेका करंट ऑपरेशन हले पई उन में इहे जेका एक्सेसिबिलिटी आहे, डेवलपमेंट आहे, पुलिस जी टेक्नोलॉजी जो यूज़ आहे ऐं लीगल फ्रेमवर्क आहे, ऐं जीअं होम मिनिस्टर साहब अॻियां सम्झो पिया त हिकिड़ो सुठो पैगाम हुन सां गॾु हिकिड़ो वे फॉरवर्ड क्लियर करे थो। शाहिद चाचा साहब लाइन ते आयो असां सां गॾु तव्हां? जी एसएसपी साहब ॿुधो पिया मूंखे इक़बाल लेथो साहब, ख़ुर्शीद अब्बासी साहब बि मौजूदु आहिनि। छा चवणु चाहींदो? असीं वे फॉरवर्ड ते ॻाल्हायूं पिया, हिन वक़्तु जेका करंट ऑपरेशन हलंदड़ आहे खोड़ शयूं असांखे हुन में नज़र अचनि पियूं, हिकिड़ो पैगाम, हिकिड़ो वे फॉरवर्ड नज़र अचे पियो। फर्दर अव्हां ॿुधाए सघो था त अॻियां जे हवाले सां पुलिस छा पई सोचे ऐं चैलेंजिस अव्हां कहिड़ा फेस कयो पिया जेका ही ऑपरेशन हलंदड़ आहे हुन में? जी नाज़िया, ॾिसो जंग जो असूल हूंदो आहे त अगरि तव्हां पंहिंजे दुश्मन खां हिकु नॉच या टेक्नोलॉजिकली, स्ट्रेटेजिकली या टेक्टिकली अॻिते आहियो त तव्हांखे तमामु घणो हेडवे मिलंदो आहे, फ़ाइदा थींदा, तव्हांजी फतह थींदी आहे। तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, हिकिड़ो सिर्फ़ु मां हिकिड़ो सिंपल क्वेश्चन थो रखां पियो। तव्हां कंपेरेटिव एनालिसिस कयो पोइते साल खां वठी करे हिन साल में त हे जेका डिस्टर्ब डिस्ट्रिक्ट सो कॉल्ड रहे उन्हनि में तव्हां हिकिड़ी ॾिसो त ऑब्वियसली क्राइम हीनस जेको आहे कचे जे हवाले सां मां ॻाल्हि कंदुमि त उहो थिए थो पियो, लेकिन उहो हिकिड़ी क़िस्म सां तव्हां ॾिसो उनजी फ्रीक्वेंसी इंटेंसिटी मैनफोल्ड लेवल ते घटि थी वई आहे। उन जो रीज़न इहो आहे त असां सिंध पुलिस जेकी आहे उहो गवर्नमेंट हुनखे इक्विप कयो आहे मॉडर्न टेक्नोलॉजी ऐं मतिलबु अहिड़ा इक्विपमेंट्स जेका आहिनि उन्हनि सां इक्विप कयो आहे। तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, शिकारपुर जी तव्हांखे मिसाल ॾियां त हिते हिकिड़ो टाइम हूंदो हुयो कि 32 माण्हू या हुनखां मथे वॾो फिगर उहो आउटस्टैंडिंग किडनैपिंग हूंदा हुया। ठीकु आहे, हाणे हुते तव्हां ॾिसो किडनैपिंग जेकी आहे उहा हुते 3-4 महीननि खां ज़ीरो लॻी पई आहे। ठीकु आहे, ऐं हनी ट्रैपिंग जो नेटवर्क हुयो हिते, मतिलबु स्कोर्स ऑफ पीपल जेका डंप थींदा हुया, डंपिंग ग्राउंड्स असांजा ठही विया, उहो डिसमेंटल थी चुका आहिनि, उहो डिस्ट्रॉय थी चुका आहिनि। हाणे हनी ट्रैपिंग हिते नथी थिए पई। सिमिलरली तव्हां ॾिसो नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट जा जेके आहिनि उते उन इंटेंसिटी सां गॾु किडनैपिंग जेकी आहे उहो नथी थिए पई या उहो हीनस क्राइम नथो थिए जेको थींदो हुयो हिकिड़े दौर में। त ऑब्वियसली हिकिड़ो चेंज आयो आहे ऐं ॾाढो सुठो चेंज आयो आहे जेको मां महसूसु कयां थो पियो इन शइ में। बाक़ी जेकी ॻाल्हि थी मतिलबु असां वटि हिते ट्राइबल इशूज़ जो तमामु वधीक हिकिड़ो प्रॉब्लम आहे, ऐं ट्राइबल इशूज़ जेका आहिनि उहा बेसिकली उहा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे। तव्हां इहा शइ खे बि सम्झो, इट्स नॉट ओनली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पुलिस खे ट्राइबल इशूज़ खे पुलिस खे हल करिणो आहे। इहा जेका हितां जा नोटेबल्स आहिनि या उन क़ौमनि जा जेका वॾा आहिनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि उहो पंहिंजे इलाइक़े लाइ सोचनि, पंहिंजे माण्हुनि लाइ सोचनि, न कि इहो सोचनि कि इहे विरदार आहिनि ऐं इहा शइ जेकी आहे इन्हनि सां का उन्हनि खे को अलाए छा शइ मिली वेंदी। सो इट्स बेसिकली अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी। मीडिया जो इनमें तमामु वधीक इम्पोर्टेंट रोल आहे। मीडिया इहो सोशल प्रेशर एक्सर्ट करे मतिलबु कंसर्न जेका नोटेबल्स आहिनि जंहिंजा इहे पहिरीं झगड़ा हलनि था पिया, त इन सां बि तमामु वॾो फ़र्क़ु पइजी सघे थो। बाक़ी वे फॉरवर्ड इहो ई आहे कि ऑब्वियसली असां हिते विढ़ूं था पिया, असांजो बि नुक़सानु थिए थो पियो,
लेकिन जेकी पब्लिक जी जेकी जनरल सपोर्ट आहे या सोशल या कम्युनिटी जेकी सपोर्ट आहे, सोशल सर्कल्स जेकी सपोर्ट आहे, उहो तव्हांजी छो पुलिस तव्हांजी आहे। तव्हांखे तव्हां अगरि सपोर्ट न कंदव त हिन जो मोरल डाउन थींदो। तव्हां सपोर्ट कंदव ऑब्वियसली हेड़ी पुलिस हेड़ी फोर्स तव्हांजी तमामु बहादुर पुलिस आहे, विड़े थी पई, नुक़सान बि कराए थी पई, करे बि थी पई। दिस इज द नीड ऑफ आर कि असां हिननि खे सपोर्ट कयूं। थैंक यू शाज़िब, थैंक यू। नाज़िम मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि शाज़िब खे ॿुधायां, नो डाउट वी एप्रिशिएट इहे सभु शयूं थियनि थियूं, पर हाणे ॾिसो बिल्कुलु लॉ एंड ऑर्डर शिकारपुर में मां बेसिकली उतां जो आहियां त मूंखे सॼी ख़बर आहे त काफ़ी इम्प्रूवड आहे ऐं इन में एफर्ट्स आहिनि प्रेज़ेंट गवर्नमेंट जूं बि, SSP जूं बि, पर हाणे किडनैपिंग न हुजणु को इंडिकेटर न आहे। असां चऊं था त जेको जनरल सेंस ऑफ फियर आहे, जेको जनरल जेको लॉ एंड ऑर्डर आहे, उहो कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदा त हिकु एरिया मां निकिरी करे वरी ॿी एरिया में, ॿीअ मां निकिरी करे टी एरिया में, त हाणे जेकॾहिं शिकारपुर पीसफुल आहे त कश्मीर ते वरी उहो पिंग पोंग अप्रोच थिए पई या वरी ॿियनि, त असां हाणे इहा ई चऊं पिया त जीअं सिंध हुकूमत हिकिड़ी स्ट्रेटजी ठाही आहे इंटीग्रेटेड, ऐं उनखे इन्हनि सभिनीनि वे सां ॾिसी करे, बाक़ी आई एग्री विथ SSP साहब त सोशल इशूज़ बि आहिनि, पॉलिटिकल इशूज़ बि आहिनि, ऐं गवर्नमेंट जी विल आहे इंटीग्रेशन हुजे, ऐं फाइटिंग कैपेसिटी जेका ॻाल्हि कई ख़ुदि SSP साहब त फोर्स जी जेका पुलिस फोर्स जी जेका फाइटिंग कैपेसिटी आहे, तव्हां ॾिसो त 85% उहो वेहण वारो आहे कांस्टेबल, हेड कांस्टेबल, ASI, जेको अपर ऑफिसर जेको आहे सब इंस्पेक्टर या इंस्पेक्टर या मथी लेवल जो। हाणे उन्हनि जी जेके लिविंग कंडीशन्स आहिनि, तव्हां उन्हनि खे उन्हनि जी फीडिंग ॾिसो, उन्हनि खे उन्हनि जी मोबिलिटी ॾिसो, उन्हनि जी सैलरीज़ ॾिसो, उन्हनि जी फैमिलीज़ जा जेके ॿी शयूं आहिनि। सो बिल्कुलु मां इहो चवां थो त पुलिस फाइट करे पई। असां सभिनी खे हर शइ जो सॉल्यूशन पुलिस में कोन्हे, ऐं क्रिमिनल जस्टिस सिस्टम में जॾहिं असीं जुडिशरी जी पघारनि जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं ॿियनि इदारनि जी ॻाल्हि कयूं था, त कलेक्टिवली असां इहा बि चऊं था पुलिस जी जेकी रिक्रूटमेंट आहे, पुलिस जी जेका ट्रेनिंग आहे, पुलिस जी जेका फीडिंग आहे, जेके फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी फाइटिंग कैपेसिटी खे बिल्कुलु ईअं आहे। इक़बाल साहब मूं वटि टाइम तमामु घटि आहे, फाइनल कॉमेंट अब्बास साहब अवां खां वठंदमि। सॼियूं ॻाल्हियूं जेका हुननि ॻाल्हि कई त चेंज नज़र अचे पियो, असां उमेद बि कयूं था ज़ाहिर आहे त इहो अॻियां थिए, ऐं हिन जेका अॼु कामयाबी थी आहे इन सां बि हिकिड़ो मस्बत पैगाम ज़रूरु वेंदो, पर ज़ाहिर आहे हिकिड़ो वाक़ियो काफ़ी न आहे। जेको ट्रस्ट डेफिसिट असां ॾिसूं था, या जिन मसइलनि जो ज़िक्र तव्हां कयो, या जेके शयूं असीं ख़ुदि रिपोर्ट कयूं था, ॿुधूं था, त हाणे उनजे लाइ हिकिड़ी सीरीज़ खपे, उनजे लाइ हिकिड़ी मुस्तक़िल असांखे हिकिड़ी विल खपे। उन ते छा चवंदो आख़िर में? हाणे उहो ज़रूरी आहे, उन खां बग़ैर इहो सिस्टम हली कोन थो सघे। त जीअं मां चयो कानून जी हुकुमरानी जेका तमामु ज़रूरी आहे, ऐं SSP साहिबु पाण बि चयो त जेको इहे मामला आहिनि, लोकल लेवल जा जेके मामला आहिनि, उहे ॾाढा ख़राबु आहिनि। उते जो मुख़बिरी जो निज़ाम आहे या जेको ॿिया मामला आहिनि ॾाढा ख़राबु आहिनि, ऐं उनजा नतीजा ॾाढा ख़राबु था निकिरनि, ऐं माण्हू हिक ॿिए खे कटण जे लाइ दुश्मनियूं कनि था, मुख़बिरियूं कनि था, इहे मामला थियनि था। इनखे मां मजमूई तौर ते जेको सिस्टम आहे पंहिंजो उहो ठीकु थियणु खपे, कानून जी हुकुमरानी थियणु खपे, त मां सम्झां त मामला ठीकु थी वेंदा। असां ख़ुदि पंहिंजे साहिबनि ते इहो कंट्रोल कंदा, असांजा इथिक्स आहिनि पंहिंजा। असां कंहिं बि साहिब खे सपोर्ट कंदा न की या तंज़ीम जे तरफ़ां तो ग़लति कमु करे या ब्लैकमेलिंग करे या कॾहिं कोन कयो आहे, त इहो ई चाहींदासीं त कानूनी हुकुमरानी अचे, तंहिं करे इहे मामला ठीकु थी वेंदा ख़ुदि। थैंक यू बाज़ी साहब, इक़बाल लेथुर साहब, नाज़रीन SSP शाज़िब चाचड़, SSP शिकारपुर मूंसां गॾु मौजूदु हुआ। मूंसां गॾोगॾु करमुल्ला मार साहब बि कुझु देरि लाइ असां सां गॾु हुआ। मां सभिनी जी गुफ़्तगू ॿुधी पंहिंजे फीडबैक खां आगाह कजो। सुभाणे मां सां वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।